नाज़रीन, जोही खां ससा रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही पुलिस कोट पनाह रोधनानी ते चढ़ाई करे इन्वेंटर चोरी के इल्ज़ाम हेठ फर्स्ट ईयर के शागिर्द नौजवान अलाहदाद रोधनानी के गिरफ्तार करे गुम करण ते रोधनानी बिरादरी ऐं वारसन तरफां DSP SHO ऐं बे पुलिस अमले खिलाफ शहीद मखदूम बिलावल पार्क खां मजहर रोधनानी, अली नवाज़ गनी, बरकत रोधनानी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे फाज़िल चौक नेशनल प्रेस क्लब जोही अॻियां टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो कयो, जंहिं सबबि ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक 1 कलाक ताईं जाम रही। इन मौक़े ते गिरफ़्तार शागिर्द जे वारसनि पंहिंजे गॾियल खिताब में इल्ज़ाम हणंदे चयो त 5 ॾींहं अॻु चंजाणी ॻोठ मां इन्वेंटर चोरी थियो, जंहिंजे इल्ज़ाम हेठि सियासी मुखालफ़त सबबि असांजे ॻोठ पनाह रोधनानी खे धाड़ेलनि जियां घेरे में आणे शागिर्द अलाहदाद रोधनानी ते वारसनि जे साम्हूं सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए खंभे खणी लाकअप करण बिजाए कंहिं प्राइवेट जगह ते बंदि करे छॾियो आहे। हिननि चयो त SHO जोही 1 लख रुपया गिरफ़्तार शागिर्द जी आज़ादी जे लाइ घुर करे रहियो आहे। हिननि चयो त जोही में DSP ऐं SHO जी मुक़ररी में सरेआम जुआ, मंशियात, फहाशियात जा अॾा हली रहिया आहिनि। जोही में सॼे सिंध खां वधीक बदअमनी चोट चढ़ियल आहे। फोरू लुटेरा सरेआम शहर अंदर हथियार खणी घुमी रहिया आहिनि। फुरो रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि। ॾोहारियुनि खे पुलिस जो आशीर्वाद हुअण करे वापारी इज़तदार शहरनि जी ज़िंदगी अज़ाब बणिजी वई आहे। हिननि चयो त जोही में पैदा कयल हथरादू बदअमनी सबबि रोधनानी बिरादरी खे सियासी मुखालफ़त सबबि टारगेट कयो पियो वञे। आख़िर में हिननि आला अदालतुनि IG सिंध ऐं ॿियनि इख्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त बेगुनाह टारगेट करे गिरफ़्तार कयल शागिर्द अलाहदाद रोधनानी खे आज़ाद कयो वञे, न त ॿी सूरत में SHO खिलाफ़ सुभाणे जोही खां एहतजाजी लॉन्ग मार्च करे दादू इंडस हाईवे ते धरणो हणण जो चिताव ॾिनो आहे। छोकिरो हथियारनि जो वो खणी गुज़रिस्ता सबू खां वठी पुलिस गुम करे छॾियो आहे। असां वञूं था त चए थो असांखे ₹1 लाख ॾियो। 2 सालनि खां SHO थो चए 2 सालनि खां वठी जेका DSP साहिबु जोही में दुकानदारी खोलियो वेठो आहे। इन दुकानदारी ऐं इंतकामी कार्रवायूं असां सम्झूं था। जुए जा अॾा खुलियल आहिनि, शराब जा गुता खुलियल आहिनि। उन खां अलावा असां शरीफ़ माण्हू, मोज़िज़ माण्हू, चङा माण्हू सॼे तालके खे ख़बर आहे। ऐं असां ते का NC न आहे थियल, पूरे ज़िले खां वेरीफाई कराए ॾिसनि। न को असां चोर आहियूं, न को चोरनि जा साथारी आहियूं। असांखे जेका इंतकामी कार्रवाई कई पई थी वञे। उन खां अलावा हिकिड़ो 14 सालनि जो छोकिरो, नाबालिग छोकिरो आहे, जेको सभु खां वठी असांखे नथो लॻे। नालो छा? अलाहदाद वलद मक़बूल। उन खां सवाइ जॾहिं असां थाणे ते पहुतासीं त असां ते ₹1 लाख था घुरनि। DSP चए थो मूंखे ₹1.5 लाख रुपया ॾियो। पोइ मां छोकिरो चयो छा असां चोर आहियूं? जेके चोर आहिनि, जेके चोरनि जा साथारी आहिनि, उहे आज़ाद आहिनि, उहे असां सभु कुझु सम्झो वेठा आहियूं। असांजो उहो मौक़िफ़ आहे, महिरबानी करे असांखे पंहिंजो छोकिरो पुलिस मां आज़ादु कराए ॾियनि। असांजो IG सिंध खे DIG